दोस्तों उम्मीद है तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। अॼु असां ईद जो ॾींहुं हुजे त असां सोचियोसीं त नंढे हूंदे असां छा कंदासीं, कारा चश्मा पाए, मां चश्मो हींअर पायां थो वरी उहो नंढे हूंदे छा कंदासीं, असां रंगीन चश्मा पाए ॾाढो शहर में वञी बाज़ारुनि में वञी करे बोतलूं पीअंदा हुआसीं, ॾाढियूं पेप्सी बोतलूं पीअंदा हुआसीं। हींअर असां वॾा थिया आहियूं त असांखे सम्झूं था त वॾनि सम्झण सां पोइ रुगो धूड़ वारी होटलुनि ते ॿाहिरि ढाबनि ते वेही रुगो दालूं खायूं, कॾहिं कुझु माण्हू पाण खे सुख बि ॾे। हिन जे करे असां जिते आया आहियूं माना थोरो पाण खे इंपॉर्टेंट फील कराइणु आहे। ॾिसो सेल्फ रेस्पेक्ट हिकिड़ी वॾी शइ हूंदी अथव। तव्हां बुख ते वेठा आहियो, बेरोज़गार हो, तव्हां कुझु खाइण लाइ पैसा न आहे, पर तव्हां पट सट करे बि हिकिड़ो ॾींहुं पाण खे सुख ॾींदा कयो 360 ॾींहंनि। हीउ जेको रेस्टोरेंट आहे हिन रेस्टोरेंट जे अॻियां रोज़ मां हीअं 8-10 चकर कढंदो आहे, पर अंदरि मां 4 सालनि खां पोइ आयो आहियां। 4 सालनि खां पैसा कोन आहे, काॾों अचां? गेट ते चए थो बाबा हीउ चप्पल वारो हलो ई कोन्हे। मां छा कयां? अॼु ईद आहे, पैसा आया आहिनि, हल्की आहे, ख़र्ची मिली आहे, 1000 भाउ ॾिनो, 500 बाबे ॾिना। अम्मा घणा वरितई? अम्मा खे मूं ॾिना। घणा वरितई उहो ई पुछाईंदो, अम्मा घणा वरितई? अम्मा खे मूं 500 मूं ॾिना। अम्मा जे 500, बाक़ी 1000 में संगत खे हिनखे जेको आहे सो 1000 कयो आहे, असां टिनी कंट्रीब्यूट करे हाणे हिते खाइण आया आहियूं। खाइण असां हींअर खाइण त असां आयासीं, पर हिते माना सोचियोसीं त ॿाकरो गोश्त खाईंदासीं, पर हिते एॾी महांगी होटल आहे, एॾी एक्सपेंसिव आहे त असांखे रोल खाइणा था पवनि। हेॾे टाइम खां असां पैसा गॾु कया, हिते पैसा गॾु करे हिन होटल ते आया आहियूं। वरी बि खाऊं असां चिकन हंडी कोन था खाऊं, रोल था खाऊं। भंडारी हुई 250 रुपया भंडारी दोस्त असांजा पैसा सेव कंदो भंडारी में। मां भंडारी में पैसा रखिया, पर ईद जो आई त मां चयमि तव्हां जीअं प्रोग्राम पाण ठाहियोसीं त बाबा हले वॾी रेस्टोरेंट ते खाधो वाधो खाईंदासीं असां। मां बाबा खे चयमि त बाबा मूंखे ख़र्ची खपे 5000 रुपया ख़र्च ॾींदे त मां ईद जा कपिड़ा पाईंदोमांइ, न त न पाईंदोमांइ। कपिड़ा त कोन पाता ईद ते मां कपिड़ा पातमि ई कोन, जेसि ताईं मूंखे बाबे 5000 उधार वठी ॾिना तॾहिं मां ईद कई, कपिड़ा पाता। अॼु हिते तव्हां सां आया आहियूं खाधो खाइण। ही सुख आहिनि बाबा, ही तमामु माणे था सघो। ॾिसो रुगो पैसा बचाइण, हॉस्टलुनि ते रहण, थोरो सुख बि ॾींदा कयो पाण खे। हरू मरी वेंदो सुभाणे, पैसो क़बर तो पाण खे कुझु सुख ॾींदा कयो, सुभाणे मरी वेंदो, पैसा इहे क़बर में खणी ईंदो। हा हीअ ॾिसो केॾी कुर्सी वॾी आहे, मुंहिंजो कंधु हेतिरो वॾो न आहे। तव्हांखे छा थो लॻे तव्हां कमाए करे हिते जेको आहे सो तव्हां सिस्टम ठाहींदो, वॾा जेको आहे सो बैरिस्टर जा पुट थी वेंदो? न, कुझु बि कोन्हे। खाओ पीओ ऐश कयो, अॼु कमायो सुभाणे अॼु ई खाओ, सुभाणे अलाह मालिक आहे। त उस्ताद पहिरियों दफ़ो आहे 360 ॾींहं मां सम्झां थो त 2017 खां पोइ चङी होटल जेसि ताईं मां तो सां गॾु ज़िंदगी 2017 खां छा 2005 माना ज़िंदगी में पहिरियों चकर हिन कुर्सी ते वेठो आहियां, ज़िंदगी में पहिरियों चकर आयो आहियां। 2017 जी ॻाल्हि थो करी। असां मुंहिंजो फस्ट टाइम, तव्हांखे ख़बर आहे तव्हां अहिड़ा तख़्त ते हींअर वेठा आहियूं माशाल्लाह। हींअर ॾिस मां अकबर बादशाह लॻो वेठो आहियां, बाक़ाइदा तख़्त ते मां हीअं बादशाह लॻो वेठो आहियां। कुर्सी बि हिन खां वॾी आहे, मूंखां वॾी कुर्सी आहे हींअर, बादशाह लॻा वेठा। तव्हां कुझु माना पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो बि ॾींहुं रखंदा कयो जंहिंमें तव्हां सुख माणे। अॼु असां आयासीं, बचपन में असां बोतलूं पीअंदा हुआसीं, मटरी खाईंदा, ॿियो बि घणो कुझु खाईंदा हुआसीं, लेकिन अॼु असां सोचियोसीं त अॼु माना थोरो कुझु घणो खाऊं था, बसि इहो चवणो।